रब तो फरमाए त तव्हां ज़मींदारी कंदायो, तव्हां हार पोखंदायो, तव्हां पोखूं पोखींदायो। इन पोखुन जे ज़रिए मां अल्लाह तव्हां जे रोज़ी जो बंदोबस्त कंदो आहियां। अल्तमिसुर रिज़्क़ फी ख़बायल अर्द, ज़मीन जे कुझन हिस्सन मां पंहिंजी रोज़ी तलाश कंदा कयो। तव्हांजी रोज़ी तव्हांजो रिज़्क़ मूं रब ज़मीन जे कुझन हिस्सन में लिकाए रखियो आ। वञो वञी आबादियूं कयो, वञो वञी पोखूं पोखियो, वञो वञी वण पोखियो। मां रब तव्हांजे लाइ रोज़ी जा रस्ता खोले ॾींदुसि। ऐं ॿुधो ॿुधो, जेको न पोखी राही आबादी तो करे, हार पो थो करे, इहो अल्लाह जो मज़ूर आहे। कंहिंजो मज़ूर आहे? ॻाल्हायो। केड़ा केड़ा हारी वेठा आहियो? हथ मथे खणो। माशाअल्लाह माशाअल्लाह। हे जेके हथ खयो बीठा आहिनि हारी नारी, ये हारी जेके अथव से अल्लाह जा मज़दूर आहिनि। वलिज़ालिक एतबर बादु सहाबते अर्रजुल यअमलु फी इस्लाह अर्दिही आमिलन मिन उम्मालिल्लाहि अज़्ज़ वजल। असां बि सगोरा जंहिंखे ॾिसंदा हा जेको हार पो कंदो हो, चवंदा इहो अचेव थो अल्लाह जो मज़दूर, हे अल्लाह जो मज़दूर आहे। हाँ सुभान अल्लाह। राज़ो मज़दूर भी मज़दूरी कंदो आ, को नौकरी कंदो आ। माण्हू चवनि था त असांखे सरकारी नौकरी मिले। घणा वेठा आहिनि कागज़ कयूं, सरकारी नौकरी मिले, सिंध सरकार में नौकरी मिले या पाकिस्तान सरकार जी नौकरी मिले, के वरी के सेठ जी नौकरी कन, के अमीर जी नौकरी कन, के वडेरे, के ताजर, के जमींदार, के व्यापारी जी मजदूरी वञी कन। पर जेको हारी आ इहो मुझे करीम रब जो मजदूर आ। सुभान अल्लाह। जेडी मल तव्हां वञी पोख पोखींदायो, तव्हां वञी आबादी कंदायो, तव्हां पंहिंजो दाणा पंहिंजे घर जा दाणा खणी वञी झंग में छटींदायो, उन खेड़ी जे अंदर पंहिंजा दाणा उछलाए ईंदायो। पर मां रब उहो आहियां जेको उन दाणनि मजा सला ॼमाए तव्हांजे रोज़ी जो बंदोबस्त कंदो आहियां। फरमाए थो त तव्हां ॿुधायो अंतुम तज़रऊनहु अम नहनु ज़ारिऊन, ये पोखूं तव्हां था कयो या मां अल्लाह तो तव्हांजो पोखूं कयां? सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, इन जे लाइ मदीने वारे साईं पंहिंजी उम्मत खे तरगीब ॾिनी आ त वञी आबादियूं कयो, वैरान ज़मीनुनि खे आबाद कयो, अल्लाह जी मज़दूरी कयो। केड़ा केड़ा अल्लाह जी मज़दूरी कंदो? पक था चओ? सुभान अल्लाह। जेकॾहिं तव्हां ॿुधो इन समेत बिद्दज्जाल कद खरज व अंत अला वदियतन तगरिसुहा फला ताजल अन तुस्लिहा फ इन लिन्नास बाद ज़ालिक आईशा। जे तव्हां ॿुधो त दज्जाल ज़ाहिर थी वियो आहे, क़यामत ॼाण थी अचे, ऐं तव्हां बनीअ में गुॾ बीठा था कयो या बनीअ जो पाणी था वरायो या आड़ो बनो था ठाहियो पिया, त तकड़ करे भॼो न दज्जाल थो अचे या क़यामत थी अचे। न, उहो कमु बनीअ जो पूरो करे पोइ घर ॾे मोटिजो। ॻाल्हि सम्झो था? जेॾी महिल पाणी जो वारो वरायो था या तव्हां
बन्नीअ जी गुड कयो था, तव्हां बन्नी जे अंदर ख़िदमत कयो था पिया त मूं रब जी नज़र तव्हां में हूंदी आ, तव्हां जी मज़दूरी के मां अल्लाह रंग लाईंदो आहियां। पुट समझो था, जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांखे अल्लाह वटां कुशादी रोज़ी मिले त पोइ तव्हां सब्जियूं कयो, आबादियूं कयो, पोइ तव्हां वण पोखियो, अल्लाह तव्हांजी रोज़ी में बरकत विझंदो। अल्लाह सभिनी खे हज नसीब करे। घणनि खुश नसीबनि हज जा फारम भरिया आहिनि, अल्लाह कंदो उन्हनि जा पुखा निकिरंदा। जेॾी महिल हाजी एराम ॿधी चवंदो आहे लब्बैक अल्लाहुम्म लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक, इहो तलबियो आहे। जेॾी महिल हाजी तलबियो पढ़ंदो आहे त उनजे अॻियों साम्हूं को वण, को बूटो, का झाड़ी बीठी आहे, या सॼे या खॿे या पुठियां चइनी पासनि आहे, जेको वण साम्हूं बीठो आहे उहो बि चवंदो आहे लब्बैक अल्लाहुम्म लब्बैक। वरी इहो आवाज़ अॻे वण ताईं वेंदो, उन खां अॻे ताईं वेंदो, जो ज़मीन जे आख़िरी किनारे ताईं जेतिरा बि वण बीठा आहिनि, जेतिरियूं बि आबादियूं ऐं पोखूं बीठियूं आहिनि, इहे तलबियो पढ़ंदियूं, लब्बैक पढ़ंदियूं। जेतिरो सवाब हाजुनि खे ओतिरो सवाब इन्हनि वणनि खे। जॾहिं वणनि खे सवाब मिलंदो त वणनि जे पोखण वारे जे दफ़्तर में रब सवाब लिखी छॾींदो। जंहिं कणक पोखी, जंहिं जव पोखिया, जंहिं आबादी कई, जंहिं वण पोखिया, कंहिं लवा पोखिया, कंहिं बबुर पोखिया, कंहिं टाली पोखी, कंहिं ॿेर पोखी, कंहिं केला पोखिया, कंहिं कमंद पोखिया। जेतिरी बि सावक साम्हूं आहे, अॻियों आहे, पुठियों आहे, साॼे आहे, खॿे आहे, सभु तलबियो पढ़णु शुरू कंदा। सवाब उन खे मिलंदो जेको उन जे पोख जे पोखण वारो आहे। हाणे लखें था हाजी वञनि हज ते, ये लखें था तलबियो पढ़नि त इन्हनि सां गॾु लखें भेरा ये वण बि पिया था तलबियो पढ़नि, ऐं सवाब थो मिले उन्हनि खे जेके इन वणनि जे पोखण वारा आहिनि। अहिड़ो कमु कजे या न कजे जी? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो वला तुग़रिकुन्न नखलन वला तहरिकुन्नहा वला तअकिरू बहीमतन वला शजरतन तुस्मिरो। को खजीअ जो वण न वढींदा कजो, को वण साड़ींदा न कजो, कंहिं जानवर जूं टंगूं न वढिजो, कंहिं मेवेदार वण खे न वढिजो। या मूं मुहम्मद जी तव्हांखे नसीहत आहे। मदीने वारे साईं जो फरमान आहे, को मेवेदार वण न वढिजो, को साये वारो छांव वारो वण न वढिजो। इहो वण बीठो आहे त तव्हांजे लाइ अजुर ऐं सवाब आहे। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था लानल्लाह मन कत सिद्र, जेको पेर जो वण वढे उन ते अल्लाह जी लानत आहे। चओ जेको पेर जो वण वढे उन जे मथां अल्लाह जी। ॿी हदीस आहे साईं फरमाइनि था जेको पेर जो वण वढे रब उन खे क़यामत जे ॾियारे ऊंधो करे दोज़ख में फिटो कंदो। कंध भर टंगू मथे मुंडी हेठि उछलायोसि दोज़ख में। ॾोह कहिड़ो? ज़ानी न आहे, शराबी न आहे, चोर न आहे, धाड़ेल न आहे, फोरू न आहे। ही उहो आहे जंहिं पेर वठी हुई, जंहिं मेवे वारो वण वढियो हो। रब फरमाईंदो उछलायोसि जहन्नम में कंध भर।
वण कने पोखियो तो कोन पर वढण जे लाइ कुहाड़ी खुले ॿुधो वण पोखण सवाब आ वण वढण गुनाह आ वो सवाब कमाईंदो या गुनाह छा था चओ रब तो फरमाए त तव्हां ज़मींदारी कंदा आहियो तव्हां हार पोखंदा आहियो तव्हां पोखूं पोखींदा आहियो इन पोखुनि जे ज़रिए मां अल्लाह तव्हांजे रोज़ी जो बंदोबस्त कंदो आहियां अल्तमिसुर रिज़्क़ फी ख़बायल अर्द ज़मीन जे कुझनि हिस्सनि मां पंहिंजी रोज़ी तलाश कंदा कयो तव्हांजी रोज़ी तव्हांजो रिज़्क़ मूं रब ज़मीन जे कुझनि हिस्सनि में लिकाए रखियो आ वञो वञी आबादियूं कयो वञो वञी पोखूं पोखियो वञो वञी वण पोखियो मां रब तव्हांजे लाइ रोज़ी जा रस्ता खोले ॾींदुसि ऐं ॿुधो ॿुधो जेको न पोखी राही आबादी तो करे हार पो तो करे इहो अल्लाह जो मज़ूर आहे कंहिंजो मज़ूर आहे ॻाल्हायो केड़ा केड़ा हारी वेठा आहियो हथ मथे खणो माशाअल्लाह माशाअल्लाह हे जेके हथ खयो बीठा आहिनि हारी नारी ये हारी जेके अथव से अल्लाह जा मज़दूर आहिनि वलिज़ालिक एतबर बअद सहाबत अर्रजुल यअमलु फी इस्लाह अर्दिही आमिलन मिन उम्मालिल्लाहि अज़्ज़ व जल असाबी सगोरा